हुअणु खपे ऐं आबादगार जेके आहिनि उन्हनि खे फ़ी एकड़ ते घणो ख़र्चु आहे ऐं तव्हांजो इन बारे में छा चवणु आहे त कॾहिं कटाई कॾहिं कम ते शुरू थियणु खपे? साईं, जीअं त आबादगारनि सां असूल खां वठी धांधली ऐं वेधन हलंदी अचे थी ऐं गवर्नमेंट खे जेतिरो थी सघे त आबादगारनि लाइ जेकॾहिं भलाई चाहिनि था ऐं उनखे को रिलीफ ॾियणु चाहिनि था त जीअं हिकु आबादगार 10 महीने में या 11 महीने में कटाई कनि था त मिलूं वक़्तु सिर खुलणु खपनि। वक़्तु सिर खुलण सां आबादगार जेके आहिनि उन्हनि खे सहूलियत बि मुहैया थी वेंदी ऐं कमंद बि टाइम ते पहुचाए सघंदा। पर उल्टो कमु ईअं आहे त जॾहिं कमंद जी कटाई उरूज ते थी वेंदी आहे त मिलूं बंदि थी वेंदियूं आहिनि ऐं उन खां पोइ जेको रेट आहे उहो रेट किरी थो पए। अॼु एकड़ आहे, एकड़ ते कम से कम ₹1,00,000 ख़र्चु आहे ऐं हुनजो जेको रेट आहे जेकॾहिं 200 बीहंदो, 250 बीहंदो, 150 बीहंदो त उहो पूरे हद आबादगार लास में वेंदो। ऐं असांजी गवर्नमेंट खे अपील आहे त जेतिरो थी सघे त जीअं कटाई थिए त मिलूं मुख़्तसिर उन टाइम ते खोलणु खपनि ऐं रेट जेको आहे कम से कम 400 हुअणु खपे। असांजी अपील आहे वज़ीर आला सिंध खे ऐं वज़ीर आज़म पाकिस्तान खे त इन ते अमल कयो वञे ऐं 11 महीने में जीअं कम जी कटाई थी वञे ऐं मिलूं बि उन वक़्तु सिर खोलियूं वञनि।